अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे जी जियारियो जन, विछड़ियल साथियुनि लाइ श्रद्धांजलियूं। लेखक रशीद भट्टी। छापो ॿियो, छपाईंदड़ रशीद भट्टी एकेडमी। साल मार्च 2016 ईस्वी। किस्त 20 जे मरी थिया न मात। भाउ मुंहिंजा, मौत ऐं हयात लाज़िम मलज़ूम आहिनि, पर मौत सां हयात लाइ फ़ना न आहे। हयात खे बका ऐं दवाम हासिल आहे। हयाती बाक़ी ऐं लाफ़ानी आहे। हयात इर्तिका पज़ीर अना आहे। उहा अना ई आहे जंहिंखे रूह हयात ऐं रूह काइनात चइजे थो। जा कुवत इर्तिका पज़ीर थिए थी, उन जा मुख़्तलिफ़ दर्जा ऐं मरहला आहिनि। इंसान रूह ऐं मादे जे इम्तिज़ाज सां तश्कील आहे। मौत फ़क़ति मादी जिस्म लाइ आहे। मथियों इक़्तिबास मुंड में ॾेई मां पंहिंजे महिरबान दोस्त ऐं साथी ऐं बरगुज़ीदा बुज़ुर्ग मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामीअ जे बाबति पंहिंजा तासरात लिखण लॻो आहियां। उहो इक़्तिबास हिन जे ताज़ियती ख़त जी शुरूआति मां आहे, जो हिन 31 मई 1975 ईस्वीअ ते मूं ॾांहुं मुंहिंजे वालिद जी वफ़ात ते ताज़ियत कंदे लिखियो हो। टिमाही मेराण जे लेटर पैड जे चइनि सुफ़नि ते पखिड़ियल उन ख़त में गिरामी साहब मथे सुधारनि खां पोइ रूहानियत, वैदानियत, तसौफ़ ऐं मादियत जे मौज़ूअनि ते हवालनि सां डिघो बहस कयो आहे। इब्न सीना, याकूब अल कंदी, हेगल, कांट, स्पेंसर, रसल, जेम्स ऐं अलामा आया काज़ीअ जा हवाला ऐं फ़ारसी जा शेर ॾेई हिन उन फ़लसफ़े खे सम्झाइण जी कोशिश कई ऐं इंसानी ज़हन सदियुनि खां सम्झाइण जी कोशिश में आहे। उन ख़त जो इख़्तिताम कंदे लिखियाई, भाउ रशीद, माफ़ कजां, अवां मुंहिंजे मज़हब ऐं मकतबा फ़िक्र खां ॼाणो था। सहल पसंदाना तर्ज़ खां बेज़ार आहियां। यादि रहे, हयात ऐं माबदुल हयात मज़हबी ख़यालात जी दुनिया वसी आहे। मां मौलाना उबैदुल्लाह सिंधी ऐं आइनस्टाइन जे ख़याल खे वज़न ॾियां थो, जंहिंजो चवणु आहे त काइनात ऐं हयात सदा हयात आहिनि ऐं रहंदियूं। उन्हनि जी इर्तिका ज़मान जे क़दरनि खां ॿाहिरि जारी रहंदी। बसि ज़िंदगी ऐं काइनात लाफ़ानी आहिनि। उहे इर्तिका पज़ीर आहिनि। उहे ओसर, तरक़ी ऐं तब्दीलीअ जे अमल में जारी सारी आहिनि। इंसान अमर आहे। हू सदियुनि खां जहिड़ो आहे ऐं हज़ारा साल जहिड़ो रहंदो ईंदो। मौत ज़िंदगीअ खे ख़तमु नथो करे सघे, उनखे फ़ना नथो ॾेई सघे। अहिड़ीअ रीति असांजो मुरबी ऐं महिरबान गिरामी बि मरी नथो सघे। हू ज़मान ऐं मकान जूं मुख़्तलिफ़ मंज़िलूं तय कंदो ज़िंदह रहंदो आयो आहे ऐं काइनात में ज़िंदह रहंदो। हुन ज़िंदगीअ समाज ऐं काइनात में ओसर ऐं इर्तिका जी हैसियत खे परखियो ऐं मञियो हो ऐं पाण बि ज़हनी तौरु उन इर्तिकाई अमल मां गुज़रंदो आयो, फ़ना खां बचंदो आयो ऐं बका हासिल कयाई। ज़मान ऐं मकान, सियासी ऐं समाजी हालतुनि जी ख़ारिजी ऐं दाख़िली असरनि ऐं अवामिल खे क़बूल करे हू पाण खे इर्तिकाई मंज़िल मां ज़हनी कामयाबीअ सां अॻिते काहींदो हलियो। मूंखे साणसि पहिरीं मुलाक़ात बि अञा यादि आहे ऐं पोइ मुलाक़ात जो त सारो मंज़र अञा ताईं अखियुनि अॻियां बीठो अथमि, ॼणु काल्ह मिलिया हुआसीं। उन विच में कई कचहरियूं, मुलाक़ातियूं ऐं मेला ऐं उन्हनि जा चुरंदड़ पुरंदड़ जीअरा अक्स, शख़्सियत जा पाछा, मशरिक़ ऐं मग़रिब जे इल्मनि ऐं फ़लसफ़नि जो मेलाप, क़दीम ऐं जदीद जो संगम, रूहानियत ऐं मादियत जे मसइलनि ऐं माधाण में मुंझियल पर अटल ऐं अॾोल इंसान, सदाकत, सच ऐं हक़ीक़त ऐं हक़ जी ॻोल्हाऊ ऐं ऐनक जे थुल्हनि शीशनि अंदरां चमकंदड़ गहरियूं ऐं मुतलाशी गोल गोल अखियूं, दानिश ऐं दानाईअ जो दरियाउ, सिंधी इल्म, अदब ऐं तारीख़ जी ॼाण जो बहिरे बेकरां, मज़हब ऐं मशरिक़ी इल्मनि जो मौज भरियल महिराण, मुनकसर मिज़ाज, ज़िंद दिलि अहिड़ो जो कचहरीअ में वेठो त पीड़ त छा, पर पीड़ विछोटीअ जो अहसास बि न थियणु ॾींदो।
ॻाल्हि ॿोल ऐं महफ़िल शुरू थी त वेठल ॼण कोकनि सां जड़िजी वियो मजाल जो कंहिंजो उथण ते रूह थिए। स्टेज ते ॻाल्हाइण बीठो त ॼण कंहिं रबाब जूं रगूं छेड़े छॾियूं या का बंद भॻी। सुभान सिंध हुयो, साहिबा सिंध हो। सिंध जो अबुल कलाम आज़ाद ऐं सैयदुल अहरार अताउल्ला शाह बुखारी हो। संदसि भूरी घण रुखी रंगीन ऐं दिलचस्प ज़िंदगीअ जी तस्वीर अखियुनि आॾो उभिरी आई। मुशफ़िक़ मौलाना खे पढ़ंदो त घणी वक़्त खां होमि, पर पहिरीं मुलाक़ात शायदि 1954 ईस्वीअ में थी। कराचीअ में सिंधी अदबी संगत जी तंज़ीम नौ खां पोइ कम खे अॻिते वधाइण लाइ जॉइंट सेक्रेटरीअ जी हैसियत में मूंखे हैदराबाद मोकिलियो वियो त उते बि संगत क़ाइमु कजे। उन वक़्तु संगत जे मोल मतन ऐं मक़सदनि सां ठहकंदड़ जमायत सिंधी अदबी अंजुमन हैदराबाद में कमु कंदी हुई। उन अंजुमन जूं कचहरियूं ऐं मक़बूल भट्टीअ जो सिंधी किताब घर, हैदराबाद जा अदबी ऐं सकाफ़ती मर्कज़ हीराबाद जे दोस्तनि मां अॻु वाक़िफ़ तनवीर खे खणी मुहिम ते निकितुमि। सिंधी किताब घर ते कन दोस्तनि सां मिलियासीं। कराची होटल में अंजुमन जी गरजाणी कोठाई वई। हूअं बि उते ई गरजाणियूं थींदियूं हुयूं। शिरकत कंदड़नि में शमशीर, मुराद अली मिर्ज़ा, ऐनकाफ शेख, हसन अली नज़ीर, तनवीर, मुस्तफ़ा कुरैशी, आगा सलीम शाहीन, मक़बूल भट्टी, इब्न इलियास सूमरो, उमीद अली सराई, डीपलाई ऐं मौलाना गिरामी जा नाला अञा यादि अथनि। उहा असांजी रूबरू पहिरीं मुलाक़ात हुई। उन गरजाणीअ में सिंधी अदबी अंजुमन खे मुशरफ ब इस्लाम करे सिंधी अदबी संगत कयो वियो। उन मेड़ में मूं पहिरियों दफ़ो मौलाना गिरामीअ खे ॿुधो। गुलनि ऐं मोतियुनि जा हार पाईंदे हू ॻाईंदो हो। ॼण संदसि वात मां लफ़्ज़ मणियुनि ऐं मोतियुनि जा झरकंदा चमकंदा निकिरंदा वेंदा हुया। कहिड़ा न मणियादार ऐं मया वारा मुड़ुस हुया। असांखे उमेद ई कान हुई त को झूननि ऐं पुराणनि मां बि साथी संगती मिलंदा जे भरपूर शिरकत सां सहकार कंदा, पर असांजा अंदेशा ऐं अनुमान ग़लति साबित थिया। अॻी पीढ़ी असां खां अॻु वारे नस्ल मां बि कई अदीब ऐं दानिश्वर शाइर ऐं तख़लीकार असांजे वक़्त जे सॾ ते लबैक चवंदा आया। तन मां पहिरियों ॼाणू सुञाणू मौलाना गिरामी होम ऐं पोइ डीपलाई साहब। चाचे गदाईअ बि सॾु वरायो ऐं अञा ताईं सचाईअ सां साथ निभाईंदो पियो अचे। सखर संगत जे क़याम में शुरूअ खां ई 1954 ईस्वी मौलाई शीदाई सुठो साथ ऐं सहकार कयो ऐं नातो निभायो, पर मौलाना गिरामीअ बिल्कुलु साफ़ ज़हन सां कंहिं बि हबक या रख रखाव रिज़र्वेशन खां सवाइ खुलियो खुलायो सिंधी अदब में नवनि तरक़ी पसंदि लाड़नि सां नींहं लातो ऐं मरण घड़ीअ ताईं उहो नातो निभायो। हणा ऐं वणा वही बि मौलाना गिरामी सिंधी अदब जी तरक़ी पसंदि तहरीक सां अॻिते हलंदो रहियो। कॾहिं घड़ी खन लाइ बि संदसि वेसा ऐं ईमान में लर्ज़िश या लोॾो न आयो। सिंध जी कंहिं बि कुंड कुड़च ऐं अदबी इज्तिमा या कॉन्फ्रेंस हूंदी, गिरामी साहब पंहिंजे मख़सूस मुर्क ऐं चमकंदड़ घूरींदड़ अखियुनि सां उते जलवागर हूंदो ऐं महफ़िल बचायूं वेठो हूंदो। अहिड़ियूं कई कचहरियूं ऐं कॉन्फ्रेंसूं, गरजाणियूं ऐं महफ़िलूं ज़हन जे परदे ते उभिरी आयूं आहिनि। कंहिंजा विचूर ॾेई कंहिंजा ॾियां वरजा ऐं डेग खां पासो कंदे एतिरो चवण ई काफ़ी थींदो त गिरामी साहब सिंधी अदब ऐं ज़ुबान जी तरक़ी पसंदि तारीख़ुनि जो रूह रवां ऐं रुजत परस्तनि ख़िलाफ़ बेमिसाल ऐं मज़बूत मोर्चो हो। जे मर्दानगी ऐं मुजाहिदीअ सां हिन मज़हबी मोर्चे ते साबित क़दमीअ सां रुजत परस्तनि मज़हबी इस्तहसालियुनि ऐं जुनूननि फरसूदा ऐं मदी ख़ारिज नज़रियनि रखंदड़नि सां मुंहं ऐं मुहाॾो ॾिनो, उनजो मिसाल सिंधी अदब जी तारीख़ में मिलणु महाल आहे। दकियानूसी मुलनि मथसि मलऊन मुनकर ऐं मुर्तद हुअण जूं तोहमतूं हयूं ऐं फ़तवाऊं ॾिनियूं। मज़हबी ठेकेदारनि ऐं साम्राजी छाड़तुनि मथसि कुफ़र जूं फ़तवाऊं हयूं। पर ही हक़ परस्त आलिम ऐं दानिश्वर मुहक़िक़ ऐं मुअल्लिम हिकु सचे ऐं अणमोट मोमिन जियां
वफ़ाद परस मुस्लमाननि आॾो पंहिंजे इरादे में अटल रहियो ऐं खिल चर्चे में उहे उताब अलकाब ऐं अज़ियतूं सहंदो ऐं बर्दाश्त कंदो रहियो। खिल चर्चो ऐं भोग ठकाव त हिन मांझी मर्द जी ज़िंदगीअ जो जज़्म लाइ यनफ़क हो। असांजे ॾींहं में ॾाढ ऐं ॾमर वारे दौर में परमारियत वारे समाज में तंग दस्ती ऐं मुफ़लिसी वारे जीवन में हिकु असास जज़्बाती मुफ़क्किर ऐं फ़नकार लाइ उहे 4 घड़ियूं ई अनमोल ऐं उकसाईंदड़ सरमायो आहिनि जे संगत सां रिहाइण में सुॾकनि खे टहकनि में लिकाईंदे गुज़रनि थियूं। सिंधीअ जे इन सचे सुपूत मुनफ़रद मुफ़क्किर ऐं मुहक़िक़ जी माली हालत पछाड़ीअ ताईं उहा रही जो हेॾी सारी ख़िदमतुनि जे बावजूदि आख़िर दम ताईं ख़सीस 17 ग्रेड बि न माणे सघियो। सॼी उमिरि जी ख़िदमतुनि जे एवज़ ऐं निचोड़ ऐं अर्क रेज़ीअ जे बदिले में खेसि अदबी बोर्ड जा हर्ता करता 17 ग्रेड बि न ॾेई सघिया। हथें ख़ाली मसवाड़ी जाइड़ीअ में दम ॾिनाई। जे उर्दूअ जो आलिम ऐं अदीब हुजे हा त 17 बंगला या बिल्डिंगूं छॾे मरे हा। इन ॾुख ऐं ॾंड खे हू संगत जे चर्चनि गभनि में मिलिया मेट करण जी कोशिशि कंदो हो। ताज, न्याज़, इल्ताफ़, फ़ताह, हमीद ऐं मूंसां गॾु ॾाढियूं ज़िंदा दिलीअ वारियूं कचहरियूं थींदियूं हुयूं। कराची होटल जे ओलाही विरांडे वारी कैबिन में वेठल खिलंदड़ खिजंदड़ गिरामीअ जी सूरत अॼु बि अखियुनि में पई तरे में। सोचां थो त हैदराबाद जूं उदास सांझियूं उॿाणकियूं शामूं कीअं कटिबियूं, कंहिंजी कचहरीअ में वेहंदे ॾुखंदा ॾूर कबा, कंहिंजा प्यार भरिया दड़का ऐं पंहिंजाइप वारो ॻाल्हि ऐं तड़ियूं ॿुधी ॾुख ॾोझड़ा टहकनि में ग़र्क़ कबा। अप्रैल 1965 ईस्वीअ में अदबी जंग हलंदे रुजत परस्तनि ऐं जमायत इस्लामी जे पालतुनि सां मूं सिंधी अदबी संगत पारां सखर में आल सिंध संगत कन्वेंशन कोठायो। ॾींहं वारनि जे नियापे ते गिरामी साहब अची हाज़िर थियो। 2 ॾींहंनि जे इजलास खां पोइ संगत सां ॻोठ अरोड़ घुमण जो प्रोग्राम थियो। अरोड़ जी तारीख़ी खंडनि में घुमंदे गिरामी साहब हिकु अहिड़ो गुफ़्तो ऐं अहिड़ो नुक़्तो ॿुधायो जंहिंजी सदाकत वक़्तु गुज़रण सां वधीक अयान ऐं साबित थींदी थी वञे। उन जे सच खां अॼु को ॾाहो इनकार न कंदो। हिन चयो हो त सिंधी थियण लाइ रुगो पोशाक पाइणु, सिंधी ॻाल्हाइण ऐं लिखणु यानी सकाफ़त खे पंहिंजो करणु ई काफ़ी न आहे। उन लाइ सिंध जे तारीख़ खे पंहिंजो करणु ज़रूरी आहे। अरोड़ जी अज़मत खे तस्लीम करणु ज़रूरी आहे। मुअन जे दड़े खे पंहिंजो करणु ज़रूरी आहे। सिंध जे सूरमनि खे पंहिंजो सूरमू ऐं शुतरो खे शुतरो सम्झणु ज़रूरी आहे। उन्हनि हक़ीक़तुनि खे मञण धारां पाण खे सिंधी सॾाइणु ख़ाम ऐं बेबुनियाद आहे। अॼु उहो सिंध जी तारीख़ जो राज़नि जो राज़दान, सिंध जे अदब जो वहंदड़ दरिया, तहक़ीक़ ऐं तारीख़ जो अथाह सागर असां वटां हलियो वियो आहे। असां उन लाइ छा कयो, छा कंदासीं, जंहिं सिंध लाइ अलाही जी छा छा कयो। हुन जे मकाले मशरिक़ी शाइरीअ जा फ़नी क़दर ऐं रुझान जे मोट में असीं खेसि छा ॾिनो। जे अहिड़ो मकालो कंहिं यूरोपी या ॿिए मशरिक़ी ज़ुबान में हुजे हा त मरहूम खे उन ते डॉक्टरीअ जी डिग्री मिले हा। असीं त जीअरे जो जीवन जंजाल करण ऐं मुए ते ख़त में दुरूद पढ़ण वारा आहियूं। मरण घड़ीअ ताईं सिंधी ज़ुबान ऐं अदब बाबति सोचींदो लोचींदो ऐं लुचंदो रहियो। पोएं पहर ताईं खेसि उहा ई लोरी ऐं लूंहं लॻल हुई जंहिं पंहिंजे जीवन में हयातीअ में पंहिंजे अक़ल ऐं दानिश जी मूड़ीअ जी सीड़प करे पोयनि लाइ ॾुख ऐं ॾोझड़नि जे फ़र्ज़ जो बार छॾियो। सॼी उमिरि सूरनि ऐं सख़्तुनि सौदानि ऐं सोचुनि जे घाणे में पीड़जंदड़ गिरामी पोयनि जो मुस्तक़बिल बि क़ुर्बान करे छॾियो। काश असां संदसि ख़िदमतुनि जो को कणु या रतीअ भर बि क़दुरु करे या मोट ॾेई सघूं। आख़िर में संदसि पोई गरजाणीअ जे अहवाल ॾियण खां बि रूह नथो रहे। अगस्त 1976 ईस्वीअ जे ॿिए हफ़्ते में मेहरान जे ऑफिस में कलाक ॾेढ कचहरी कई हुईसीं। दरियाशाह ऐं ॿोॾ तंहिं वक़्तु रोहिड़ीअ वटां दरिया जो बंदि भॻो हो ऐं वॾी ॿोॾ आई हुई खां वठी यूनिवर्सिटीअ जे मसइलनि
अयाज़ समेत ताईं ॻाल्हायो हुयोसीं। अदबी माठ ते ख़्यालनि जी ॾे वठि कई हुईसीं। आख़िर में बीमारियुनि ऐं इलाजनि ते अची पहुता हुयासीं। मरहूम ऐं मुंहिंजूं बि बीमारियूं मुश्तरिक आहिनि, ज़ाबितस ऐं ब्लड प्रेशर। मां परहेज़ ऐं एलोपैथी इलाज जो क़ाइल ऐं मरहूम बद परहेज़ी ऐं होम्योपैथी इलाज में ईमान रखंदड़। इन मौज़ूअ ते अक्सर इख़्तिलाफ़ थींदो हो। पोइ गॾिजाणीअ में संदसि ॻाल्हाइण मां मूं महसूसु कयो त मरहूम मर्ज़नि मथां ॿ मर्ज़ वाधू दम जी तकलीफ़ खां मात खाइण ज़हनी तौरु क़बूले चुको हो। मरहूम गुफ़्तगूअ जे आख़िरी हिसे जी तात्पर्य अञा यादि अथमि। भट्टी साहब, हींअर हयाती या दम ते को भरोसो कोन अथमि। पकियूं बि फ़र्क़ु कोन पियूं कनि। हाणे त ॾींहों ॾींहुं तबियत वधीक बिगड़ंदी पई वञे। मरण को महीनो कोन्हे, पर ॾुख उहो रहंदो त जंहिं मक़सद आदर्श लाइ ज़िंदगी भर वोड़ींदो रहियुसि उहो माणींदो न ॾिठुमि। केरु ॼाणे असां पोयां को उहा जिदोजहद जारी रखंदो बि या न। हिन थधो साहु भरियो। ॼण मरहूम जी आख़िरी वसियत हुई। मूं खेसि टैगोर जो हिकु टोटको ॿुधाए खांसि मोकिलायो ऐं आस न लाहिण लाइ इशारतां अर्ज़ु कयमि। लहंदड़ सिज धरतीअ ते हसरत ऐं अरमाननि सां निगाह विझंदे चयो, मूंखां पोइ केरु हिन जग में उजालो रखंदो। दूर कंहिं झुॻीअ में नई ॿरियल ॾीए टिम टिम कंदे चयो, मां कोशिश कंदुसि। रोज़ाना हिलाल पाकिस्तान, कराची, सिंध।